डिप्टी डायरेक्टर सर्कल आपा फिरदौस कुलकोटो साहब उन सां गॾु वेठल असां जे कोटी जी हाई फ़कीर खनासरा हाई स्कूल जो हेडमास्टर साईं इरशाद अली चनासर चनू साहब उन सां गॾु वेठल हेडमास्टर एक्स टीओ कोटी जी साईं अनूप बख्श असां हिते पेश कंदासीं छो त असां जे साम्हूं असांजे डिस्ट्रिक्ट एजुकेशन जो मुख्य जेको सेंटर माण्हू आहे उहो आहे असांजा अयाज़ मैसर उन जे ॾाढो कुझु शयूं कंदासीं। उन खां अलावा असां उस्तादनि जो जेको क़यादत जो मेन माण्हू आहे साईं सिकंदर अली जतोई उन जे ॾाढो कुझु शयूं रखंदासीं। एॾो को लंबो चौड़ो कोन ॻाल्हाईंदासीं। उन खां पोइ साईं सिकंदर आख़िरी किताब तव्हां यादो कंदो। असुल में साईं अयाज़ ते ॾाढो असां हिकिड़ी शइ यादि कंदासीं त असां पेटल ज़िला खैरपुर जा जेके बि दोस्त चूंडिजी आया आहिनि उहे तालीम खाते सां पीरियूं सरकार कंदा। असांजो जेको पीरियूं मक़सदु आहे अवल कार अवल तालीम उन खां पोइ तरक़ी ऐं असां जेको उस्ताद जो वकार आहे उन वकार मुताबिक़ उनखे डिग्निटी ॾिनी वञे इहा असांजी पीरी तमाशा आहे। ज़िले में तव्हांजो जेके बि सेक्शन्स आहिनि ब्रांचूं आहिनि कम अज़ कम उन्हनि खे डायरेक्शन्स ॾियो त उन उस्ताद खे उहो वकार ऐं इज़त ॾियो। इहो असांजी तव्हां खां पीरी गुज़ारिश आहे। ऐं बतौर ज़िले सदर मां समूरनि उहिदेदार ऐं ज़िले सुदूर खे इहा अश्योर करायां थो त उस्ताद असांजे लाइ हिकिड़ी सेंटर पॉइंट हूंदी। उस्ताद जो जेको अवलीन कम हूंदा आहिनि उन्हनि में हू किथे बि परेशान न थींदो ऐं असां तंज़ीम जे मथां इहो फर्ज़ु आहे त असां बि उस्ताद खे प्रोटेक्ट कयूं। उन जा जेके लीगल ऐं जाइज़ प्रॉब्लम्स आहिनि इहो असां तंज़ीम जे मथां फर्ज़ु आहे त उन्हनि जा असां अवलीन बुनियाद ते जेको आहे सो हल कयूं। मां उस्तादनि खे बि यकीन ॾियारियां थो त तव्हां मायूस न थियो। अगरि माज़ीअ में जेकॾहिं के रवायतूं थियूं आहिनि त पंहिंजी ॻाल्हि आहे पर इनशाअल्लाह मुस्तक़बिल में तव्हां उस्ताद जो ताल बुलंद ऐं आला हूंदो। पर तव्हां अॼु हिते इन शइ जो जेको आहे सो वचन कयो त साईं अयाज़ मैसर सां जंहिं जो जेको बि पीरियड आहे उहो इंतिहाई शानदार रहियो आहे। ज़िले में साईं जी परफॉर्मेंस जेका आहे माशाअल्लाह शानदार रही आहे। ऐं पेटे ज़िला खैरपुर खे यकीन ॾियारे थी त असां तव्हां सां कम अज़ कम जेको आहे सो
स्कूल तालीम ते वध में वध सहकार कंदासीं। बतौर पेटे लफ़्ज़ सदर मां तव्हांखे यकीन ॾियारियां थो त हर हवाले सां जिथे बि तव्हांजा प्रॉब्लम्स हूंदा पेटे लफ़्ज़ ते तव्हां स्टेक होल्डर वठिजो। पर मां सम्झां थो त असां पेटे लफ़्ज़ हिन दफ़े इहो वचन कयो आहे त ज़िले जी मैनेजमेंट सां कम अज़ कम गॾु हली करे स्कूलनि में जेके मसाइल आहिनि उस्तादनि जा जेके प्रॉब्लम्स उहे हल कंदासीं। उन खां पोइ असांजी मर्कज़ी क़यादत जो मुख्य माण्हू साईं सिकंदर अली जदोई हिते साम्हूं स्टेज ते वेठो आहे। असां उनखे बि गुज़ारिश कंदासीं त हेठि लोकल लेवल ते जेके उस्तादनि जा मसइला आहिनि उहे त ठीकु आहे असांजूं ज़िले क़यादतूं हल कंदियूं, पर जेके सूबाई प्रॉब्लम आहिनि उन्हनि ते तव्हां जेको आहे वधि में वधि फोकस कयो। ख़ासि करे उस्तादनि जो जेको स्ट्रक्चर आहे उहो अञा ताईं पाइपलाइन में फाथो पियो आहे। उन लाइ जेकॾहिं जिदोजहद जो ऐलान कंदो त सभु खां अवल ज़िले ख़ैरपुर जी क़यादत तव्हां सां अॻियां हूंदी ऐं पेश क़दम हूंदी। उन खां अलावा जेके बि सूबाई मसइला आहिनि पेटियल मर्कज़ उन्हनि खे बेरियाती बुनियाद ते जेको आहे सो खणंदी त पेटियल ख़ैरपुर में जेको किरदारु आहे उहो मर्कज़ में उहो अमली रहियो आहे। छो त ज़िलो ख़ैरपुर हमेशह पेटे हलफ़ मर्कज़ खे कमु आयो आहे। उहा इलेक्शन बि हुजे जिदोजहद बि हुजे धारणा बि हुजनि गिरफ़्तारियूं बि हुजनि पर पेटे हलफ़ अवल दर्जे जो किरदारु अदा कयो आहे। असां साईं खे वरी बि हिकु दफ़ो यकीन ॾियारियूं था त ख़ैरपुर ज़िलो तव्हां सां अॻियां हूंदो पोइ कहिड़े बि क़िस्म जी जिदोजहद हूंदी। पर तव्हां बि इन स्टडी में हिकिड़ी आइटम ज़रूरु शामिलु कयो त